थे डुक्कर पइजी वियो आ। फारूक आदम जी खिलाफत जो ज़मानो आ। काफ़ी ॾींहं वॾो डुकार आयो। हिकिड़े ॾींहुं उमर फारूक खुतबे जन जे लाइ मस्जिद में आयो आ, पर 3 हफ़्ता थी विया मानी न खाधई। 3 हफ़्ता। जुमे जो ॾींहुं हा, खुतबे जे लाइ आयो आ। पाण उथे थो पर उथी नथो सघे। ज़बान खुश्क थी वई आहे, ॻाल्हाए नथो सघे। पेट के हथ विझी चवे तो उमर वाकई तोखे तकलीफ़ आ, ज़बान खुश्क थी वई आहे, ताक़त कान्हे जो थे, पर जेतिरे ते पूरे अरब जा मुसलमान मानी न खाईंदा, उमर तोखे गिरह भी खाइण हराम आ। अचो त ॾिसां, रात जो टाइम आ। रैयत सुम्ही पई आ। अमीरुल मोमिनीन फारूक आदम रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जो चौकी ॾींदो थो वते। अदा खुदा जो वास्तो अथव, हिकिड़ो दफ़ो मिली से हिम्मत कयो, हिकिड़ो दफ़ो सियाणा थियो, हिकु दफ़ो। 40-45 साल 45 गुज़री विया न, हिकु दफ़ो हिननि खे ठोकराए। मां चवां थो रब जे घर में वेही हिकिड़ो बि मुख़लिस आलिम तव्हां कामयाब कयो, इंशाअल्लाह ॿीहर वॾेरनि जे दर ते खुदा जो कसम आहे इंशाअल्लाह न वेंदो। रात जो रैयत सुम्ही पई आहे। फारूक आदम रात जो चौकी ॾींदे हिकिड़ी जाइ ते दूहो नज़र थो अचेसि। वञी मथां बीही ॾिसे थो त पोड़ी वेठी आहे, देगड़ी चाढ़ियूं, ॾोई हथ में अथसि, देगड़ी में पत्थर हिन ताम न आहे, पत्थर पिया आहे। ॾोई घुमाए थी वेठी। पहुची करे फारूक आदम पुछे थो, मां छो था रोइनि ॿार, ॻाल्हि छा आहे? देगड़ी में पत्थर विधा अथई, राज़ कहिड़ो आहे? पोड़ी थी चवे, बच्चा क़यामत जो ॾींहुं थींदो, उमर जो गिरेबान हूंदो, मुंहिंजो हथ हूंदो, बच्चा बुख ते हिन खाइण जे लाइ कुझु कोन्हे, अल्लाह वटि क़यामत में फरियाद कंदीमांसि। उमर थो चवे, अम्मा उमर फारूक ते जो फरियाद कंदे रब वटि क़यामत में, उमर खे कहिड़ी ख़बर आहे त तुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि? ओ कंबर जा गयूर मुसलमान हो। पोड़ी थी चवे उमर खे, बच्चा जंहिं बादशाह खे रैयत जे बुख ऐं ॾुख ऐं सुख जी ख़बर कान्हे, उन बादशाह खे हुकूमत करण जो कहिड़ो हक़ आहे? ओ ज़ालिम, इस्लामाबाद ऐं कराची में अयाशी करण वारो, पंहिंजे पीउ ज़िया खां सबक हासिल कयो, जंहिं क़ौम सां ज़ुल्म कयो, उन ज़ालिम जो लाश बि घर वापसि न वियो। ख़ुदा वटि देर आहे पर अंधेर न आहे। न कयो ज़ुल्म हिन क़ौम सां। तव्हां शराबनि में मस्त, अयाशी में मस्त, हिते ग़रीबनि जी गैरत ऐं बच्चा बि महफ़ूज़ न आहिनि। काॾे वञनि हे ग़रीब? केॾो मुल्क में ज़ुल्म आहे। फारूक आदम उतां वापसि थियो आहे। पाण खे थो चवे, उमर देर करे आयो आहे, केतिरा तंग हुया जो ॿार रोइनि था वेठा बुख में। उमर क़यामत में कहिड़ो ख़ुदा खे जवाब ॾींदे? निंड नथो करे त बि पाण खे मलामत थो करे। वयो साॻी वापसि। खादिम बि गॾु आहे। वञी बैतुल माल मजा राशन खणी गुणी भरियाई। मुंहुं बंदि थो करेसि। खादिम खे थो चवे, मूंखे कुल्हे ते खणाए। सियाणा थियो। फरमाई कुल्हे ते खणा। खादिम थो अर्ज़ करे, साईं मां जो गॾु आहियां त बाक़ी कहिड़ी ख़िदमत मां कंदुसि, मां खणा। फरमाइनि था, न, इन मनसब ते अल्लाह पाक मूंखे मुंतखब कयो आहे, तंहिंजे करे कुल्हे ते गुणी खणाए त खणी वञी उन्हनि खे खारायां जेके बच्चा रोइनि था। खादिम गड्डा गुणी अमीरुल मोमिनीन जे कुल्हे ते आ। कंबर जा नौजवानो समझो ॻाल्हि। पहुतो आहे फारूक आदम, लाहे हेठि गुणी राशन कढी देगड़ी में विझी, पाण थो बाहि ॿारे, ॾाढी मुबारक मां थो दूंहों निकिरेसि। अंदाज़ो कई। बाहि ॿारे खाधो तयारु थो करे। तयारु करण खां बाद कढी ॿारनि जी आॾो रखाई। खादिम अर्ज़ थो करे, साईं सफ़र करणो आहे,
اگتے ہلوں پان فرمائن تھا جی ہنن ٻارن کي مان روئندے ڏٺو هو کائي جڏهن کلندا پو مان اگتے هلندس ٻار کائن ٿا توجہ ٻار کائن ٿا کائي جڏهن بس ڪيائون پوڙي ہٿ کڻي چوي ٿي الله عمر جي بجائے جيڪر اسان جو بادشاہ هي هجي ها نٿا سمجھو न चई तो मर मां आहियां समझो था न चवे तो मां जॾहिं मदीने ईंदी उते उमर तो सां मिलंदो ईअं न चई त मां उमर हां अॼु मामूली नलको था ॼण तभी चवनि था इलेक्शन में त मां नलको ॾिनो हुमांइ कोन्हे रस्तो मां ठाराए ॾिनो मां पंहिंजे पीउ जे पैसे मां ठाराई मिलिया 10 लख रस्ते जा त 5 ज़ालिम पाण काढा त 5 तव्हांखे रस्तो ठाराई काथों ठाराई रस्तो काथों हणाई नलको तगारी खणी ओॾो कमाए तोॾे मोकिलियई जेको 20 लख ख़र्च करे 30 लख उहे जो चढ़ंदा उहे तव्हांजा सावरा आहिनि या साला जो तव्हांजे लाइ कमाईंदा चओ सभई ग़लति थो ॻाल्हायां मां चओ न तव्हांजे लाइ कमाईंदा उहे 20 लख 25 ख़र्च करे वरी तुंहिंजे लाइ वेंदा कमाइण उते छा आख़िर तोसां कहिड़ो उन्हनि जो रिश्तो आहे ॿुधायो पंहिंजे लाइ था कमाइण वञनि तव्हांजे लाइ नथा वञनि अल्लाह सम्झो ॻाल्हि वरी ॿियो ज़मानो आहे फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िलाफ़त जो ज़मानो आहे ज़ालिम ज़ुल्म न थी कंदो आहे जेतिरे ताईं हाकिम सही हुजे न ईअं ॻाल्हायो हाकिम सही आहे ज़ुल्म न थींदो आहे राति जो टाइम आहे अमीरुल मोमिनीन उमर फारूक घिटियूं घुमंदो थो अचे त मतां कोई बीमार हुजे या तकलीफ़ में आहे सफ़र कंदे कंदे हिकिड़ी झोपड़ी जे मथां आयो अंदरां ॿुधाई त बीमार माण्हू जो आवाज़ पियो अचे सलाम ॾिनई घर जो मालिक निकिरी आयो इहो उमर जो कमाल न हो चवण मोहम्मद अरबी जे कानून जो कमाल अब समझो था अचो त ॾसां झूपड़ी जे मथां बि ही सलाम ॾिनई घर जो मालिक निकिरी आयो फरमाइनि था छा ॻाल्हि आहे तकलीफ़ कहिड़ी अथव जो बीमार माण्हू जो दाहूं थियो अचनि चइसि वज़ो हमल जो टाइम आहे दाई कान्हे का सवारी बि कान्हे जो काॾहें खणी वञूं बच्चे पैदा थियण जो घर में टाइम आहे उहा तकलीफ़ आहे तॾहिं था घर जा भाती दाहूं कनि फरमाइनि था परेशान न थियो मां दाई वठी थो अचां अल्लाह अल्लाह खुदा तव्हां असांखे सही समझ ॾे आमीन थी चओ मियां घबरायो न परेशान न थियो मां दाई वठी थो अचां वयो उमर फारूक घर ॿी ज़ाइफ़ा खे न पंहिंजी घरवारी खे थो चवे तयार थी जल्दी ग़रीब जी घरवारी जो दाइपो कर रबरादी थींदी फारूक आज़म जी घरवारी थी चवे हाज़ुर साईं बेशक हलो अमीरुल मोमिनीन आॾो थो अचे प्यादल अमीरुल मोमिनीन जी घरवारी पोयां उमर फारूक जे अचे थी झोपड़ी ते पहुता आहिनि पहुचण खां बाद छप्पर ते अचण खां बाद सलाम ॾेई घर जे मालिक खे थो चवे ॿाहिरि निकिरी आ मां दाई वठी आयो हां ॾिसो अंदर घरवारी अमीरुल मोमिनीन जी दाख़िल थी आहे घर जो मालिक ॿाहिरि निकिरी आयो दाइपो थी करे दाइपे करण खां बाद बच्चो जो पैदा थियो आहे अंदरां सॾे थी चवे अमीरुल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारक ॾे जो तुंहिंजे भाउ जे घर पुट पैदा थियो आहे हैरान थी वियो घर जो मालिक हैरान थी चवे थो अंत उमर साईं तो उमर आ अंत अमीरुल मोमिनीन साईं तो अमीरुल मोमिनीन तूं आ हथ खणी चवे थो अल्लाह असां जा ॾींहं बि उमर खे ॾिजो ग़रीबनि जी संभाल इहो थो लहे अॼु केॾो मुल्क में ज़ुल्म आहे ओ कंबर जा रोशन ज़मीर हो खुदा जो वास्तो था पंहिंजे ज़मीर खे सुजा कयो हिन ज़ालिमनि जा कुता बीमार थियनि डॉक्टर लंडन मां अचे कुत्तो बीमार थे पेजारो में सफर करे डॉक्टर खां मुआइनो कराए न गरीब जी घरवारी बीमार थी थिए तिन खे गॾह गाॾो नथो लभे केॾो असांजे मुल्क में ज़ुल्म आहे छो नथा समझो तवजो कयो समझो ॻाल्हि मुंहिंजा अज़ीज़ बुज़ुर्ग ऐं भाइयो अचो त ॾसां अचे थो उमर फारूक
سب چو رضی اللہ تعالیٰ اہڑے خیال کے دسیا عمر جی عدالت تمام کے ماں دسیا بیت المقدس جو چابیوں نتھا جن یہودی جی ہانے انہوں جے قبضے میں آ نتھا سمجھو نا ہانے جی انہوں جے قبضے میں آ رہے سائیں پہلے زمانے میں بھی تھے ہو یہودین جے قبضے میں ہوں چابیوں نہ پیا جا فاروق ختم جو کھنی ونیوں ونی چون یا جنگ کیو یا چابیوں اساں جے حوالے کیو اب سمجھو تھا نا یا جنگ کیو یا چابیوں اساں جے حوالے کیو بس بنی گالن موں ہکڑی جکا تمام منتخب کیو ویو مانو ونی ان کے چیائی یہودین چیو تواں جو خلیفو جکو ہے مسلمانن جو سائیں وہ ہیڈے اچے اساں ان کے ڈسوں جے خلیفو حقیہ چابیوں تمام جے حوالے کندا سے جنگ نہ کندا سے پر جے خلیفو حقی نہ ہے لڑی مری ویندا سے تبھی چابیوں نہ دیندا سے تاں جو بادشاہ ہیں خلیفو اساں ڈسوں تو کیڑو وا ایا گا واپس آیو قاصد حضرت عمر فاروق کے اچھی قصو بدھائیں عمر فاروق رضی اللہ تعالیٰ عنہ فرمایو سواری تیار کیو محلہ ٹھیک ہے گھوڑو آنداؤں بدھجو گھوڑو آنداؤں فاروق اعظم تیار تھو خادم بھی بیٹھو کیر ہلندو ما سان چوے تو سائیں ماں ہلندس ماں پار فرمایا فیصلو بدھ منے تو ہل نت نہ ہل سائیں فرمایو فرماتا ہکڑی منزل تے ماں سوار تھی دوس مہار تو چھکی دیں بی منزل تے مہار ماں چھکی دوس سوار تو تھی دیں اندازو کئی خادم تو چوے سے منظورا پر عمر فاروق جا کپڑا پھاٹل ہن چٹیوں لگل ہن کپڑن کھے اب سمجھو تھا